लतीफ़ एवॉर्ड माणींदड़ उमरकोट वासी ॿिनि नौजवाननि जे मान में मंझता तक़रीब कोठाई वई। साफ़ पारां रूहल वाई में कोठायल अदबी शाम ऐं मंझता तक़रीब में अदीबनि, शाइरनि ऐं सुञाणंदड़नि शिरकत करे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरीअ खे एंड्रॉइड मोबाइल एप्लीकेशन वसीले गूगल ते मुतारिफ़ कराई। लतीफ़ जे फ़िक्र खे जग जहान ताईं पहुचाईंदड़ उमरकोट वासी नौजवान राजा सांद ऐं सिंधी मौसीक़ीअ खे पंहिंजे मुनफ़रद अंदाज़ सां ॻाईंदड़ नौजवान रागी रफ़ीक़ फ़क़ीर खे संदन पौरे ते ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेट ॾिनी। सिंध जी सक़ाफ़त ऐं सियाहत खाते पारां नौजवाननि राजा सांद ऐं रफ़ीक़ फ़क़ीर खे हिन साल लतीफ़ एवॉर्ड सां नवाज़ियो वियो हो। सिंधनि मान में कोठायल मंझता तक़रीब खे ख़िताब कंदे क़ौमी कारकुन ऐं समाज सुधारक मामा चूमन दरबदर चयो त रागी रफ़ीक़ फ़क़ीर ऐं राजा सांद असांजो उत्साह ऐं असासो आहिनि। जन नौजवानीअ में ई पंहिंजो इल्मी ऐं मौसीक़ीअ जो पोरियो करे निज मेरिट जे बुनियाद ते मंझता माणे ऐं लतीफ़ एवॉर्ड हासिलु कयो। इहो असां सभिनी लाइ फ़ख़्र जो कमु आहे जेको सदियुनि ताईं यादि रहंदो। लतीफ़ एवॉर्ड माणींदड़ नौजवान राजा सांद चयो त सिंध हुकूमत मुंहिंजी महिनत खे मान ॾिनो आहे। उन थोरा आहिनि सक़ाफ़त खाते जा सरदार शाह जा जंहिं महिनत खे मान ॾींदे लतीफ़ एवॉर्ड नवाज़ियो। ही जेके प्रोग्राम थियनि पिया इन में यकीनन जेके असांजा नौजवान आहिनि उहे जेके शामिलु थियनि था उन्हनि जे लाइ लतीफ़ सां आशनाई जो लतीफ़ सां वेझड़ाइप जो हिकिड़ो ज़रियो आहे न। इन सां उन्हनि में शऊर ऐं जागरता पैदा थिए थी लतीफ़ जे हवाले सां। ऐं ख़ासि करे जेके कमु कनि पिया उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ हीउ प्रोग्राम तमामु बहितरीनु आहिनि ऐं इन्हनि में दिलि वधे थी कमु करण जे लाइ। तक़रीब में शामिल ॿियनि माण्हुनि सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जो उन्हनि एवॉर्ड हासिलु कयो लतीफ़ एवॉर्ड यकीनन उहो उन्हनि जी वॾी अचीवमेंट आहे पंहिंजे पंहिंजे शोबनि में। पर सिंधी अदबी फोरम जे दोस्तनि उनखे उन मंझता खे मंझता ॾियण जे लाइ जेको हिननि दोस्तनि खे गॾु करे उनजे फ़नी फ़िक्री पहलुअनि ते दोस्तनि खां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे मंझता जेका ॾिनी आहे इहो आउं सम्झां थो हिन समाज जे अंदरि तमामु वॾो उभार आणींदी इहा सरगर्मी ऐं ॿियनि नौजवाननि खे इहो उत्साह मिलंदो त हू पंहिंजे पंहिंजे शोबनि में अहिड़ो ई को ग़ैर मामूली कमु कनि जंहिंसां उन्हनि खे इन क़िस्म जा एवॉर्ड या माना जेके आहिनि से उहे तगमा मिलनि। ऐं ॿी जेका आहिनि प्रोग्राम जी जेका अहमियत आहे उहा इहा आहे त हिन घुट बुस्ट वारे माहौल कोरोना जे बीमारियुनि वबाउनि ॿोॾनि उन्हनि खां पोइ उमरकोट जे खिते में हीउ पहिरियों जेको आहे सो अदबी इल्मी जेको सरगर्मी जो हिसो थियो आहे। सो यकीनन हिन प्रोग्राम जा दूर असां असर पवंदा ऐं असांखे ख़ुशी आहे त असां सिंध जे हिकिड़े अहिड़े ॻोठ में अॼु अहिड़ो लतीफ़ एवॉर्ड माणींदड़ ॿिनि नौजवाननि सां प्रोग्राम करे रहिया आहियूं जेको सॼी सिंध खे लीड करे थो, जेको सिंध जो क़ाबो क़िबलो आहे क़ौमी ऐं माना समाजी कमनि जे हवाले सां रोल आहे। लतीफ़ एवॉर्ड तमामु वॾो एवॉर्ड आहे जेको हिननि नंढड़ी उमिरि में माणियो आहे। हिननि खे मुबारकूं हुजनि। लतीफ़ एवॉर्ड मिलण जो जेको क्राइटेरिया हिन खां अॻे हो मुख़्तलिफ़ दौरनि में उन में कामोरा अदीब या वॾी पहुच वारा गवैया शामिल हूंदा हुआ। पर इहो क्रेडिट सरदार शाह ॾे वञे थो जो हुन बिल्कुलु ॿाराड़ियुनि में रहंदड़ लाइक़ु माण्हुनि खे अॻियां आंदो ऐं हुननि खे पंहिंजे पोरे जो उजूरो ॾिनो ऐं एज़ाज़ सां नवाज़ियो। ऐं हिननि नौजवाननि ते तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे थिए थी त हाणे ही हिन वॾे एज़ाज़ जो भरम रखण जे लाइ महिनत कनि ऐं रफ़ीक़ फ़क़ीर लतीफ़ खे नयनि धुननि में ॻाए ऐं राजा सांद लतीफ़ जी तशरीह खे नए नमूने सां लतीफ़ जे असुल रूह समेत सिंधी पढ़ंदड़नि जे साम्हूं आणे। कंहिं माण्हू जे पघर सुकण खां अॻु में उनजे पोरे जो उजूरो मिलणु खपे त आऊं भायां थो त हिन दफ़े सक़ाफ़त खाते हिननि नौजवाननि जे पघर सुकण खां अॻु में उन्हनि जे पोरे जो उजूरो लतीफ़ एवॉर्ड जी सूरत में मिलियो आहे। ऐं इहा ख़ुशनसीबी आहे त हीअ ॿई दोस्त नौजवान आहिनि ऐं महिनत कश आहिनि ऐं हीअ मुकमल आऊं पंहिंजी पूरी ईमानदारी ऐं वसूख़ सां चवां थो त इहो एवॉर्ड मेरिट ते वियो आहे। ऐं इन खां अॻु में बि जेको लतीफ़ जे पार्कू कासिम रावमे खे एवॉर्ड मिलियो ऐं माई दाई खे एवॉर्ड मिलियो उहे बि डिज़र्व कनि था इहो एवॉर्ड। ऐं अॼु इन्हनि दोस्तनि सां इहो प्रोग्राम रचायो वियो आहे साफ़ पारां ऐं साफ़ जा ई सभु दोस्त जसलनि छो त ज़िंदह क़ौमो ई
पंहिंजे लेजेंड माण्हुनि खे, पंहिंजे महिनतकश माण्हुनि खे, पोरियो कंदड़ माण्हुनि खे यादि कंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे मान ऐं मर्यादा ॾींदियूं आहिनि। ऐं सम्झां थो त अहिड़ा प्रोग्राम इन्हनि माण्हुनि जे मान में थियणु खपनि त इहा इन्हनि जी हिमत अफ़ज़ाई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे अदीबनि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि चयो त रफ़ीक फ़क़ीर ऐं राजा सान जो पोरियो सिंध सदियुनि ताईं यादि रखंदी। ॿिन्ही नौजवाननि रुगो उमरकोट न पर पूरी सिंध जो मान मथे कयो आहे। आख़िर में मौसीक़ी जी महफ़िल पिणु कोठाई वई, जंहिंमें रफ़ीक फ़क़ीर राति जे आख़िरी पहरनि ताईं सुरनि जी वर्खा करे तक़रीब खे 4 चंड हणी।